अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में वहाँ चऊं था भलीकार ऐं गुज़िरियल 2 ॾींहंनि खां जेके ख़बरूं अचनि पियूं त ईरान ऐं अमेरिका विच में फाइनल मुआहिदो थियणु वञे पियो। डोनाल्ड ट्रंप जो जेको चीन जो दौरो थियल आहे 14 ऐं 15 मई ते, उनखां पहिरियां कोशिशि आहे त फाइनल मुआहिदो ॿिन्ही मुल्कनि में थी वञे। उन जा कहिड़ा नुक़्ता आहिनि या छा, उन ते पाण ॻाल्हाईंदा रहिया आहियूं। सो गुज़िरियल प्रोग्राम में पाण ॻाल्हायोसीं ऐं जेके दावाऊं कयूं पियूं त ईंदड़ 48 कलाक इंतिहाई अहम आहिनि, का पेशरफ़ थी सघे थी, पर राति खां वठी वरी इहे ख़बरूं अचणु शुरू थियूं त आबनाए हॉर्मुज़ मां जहाज़ गुज़ारण जे मामले तां ॿिन्ही मुल्कनि विच में छिकटाण तेज़ थी वई, हिक ॿिए ते हमला बि कया विया। सो इहा सूरत जेका आहे सो कहिड़ो रुख अख़्तियार कंदी, छा वाक़ई हिकु भेरो ॿीहर सूरत छिकटाण ॾांहुं वञे पई, कशीदगी ॾांहुं वञे पई, या जीअं डोनाल्ड ट्रंप साहब दावा कयो आहे त सीज़ फायर स्टिल बरक़रार आहे ऐं हीउ जेको कुझु उन्हनि कयो आहे अमरीकी अख़्तियारनि, उन्हनि जी दावा आहे त उहो उन्हनि पंहिंजे दिफ़ा जे हवाले सां कयो आहे। पहिरियां ईरान उन्हनि ते हमिलो कयो ऐं उनखां पोइ ईरान जा जेका बंदर अब्बास आहे उन ते ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ हंधनि ते राति हमला बि थिया आहिनि। हिकिड़े पासे सीज़ फायर आहे, डील फाइनल थियणु वञे पई, ॿिए पासे इहे हमला बि थियनि पिया था। सो उन ते ॻाल्हाईंदासीं, उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं। उन सां गॾोगॾु पाण ॾिठोसीं त गॾियल क़ौमनि जी सलामती कौंसिल में अमरीका गुज़िरियल ॾींहुं जेको आहे उहो बहरैन, सऊदी अरब, UAE, कुवैत ऐं क़तर जे सहकार सां हिकिड़ो ठहराउ ईरान जे ख़िलाफ़ु आणण जी कोशिशि कई, जंहिंखे वरी रूस रद्द करे छॾियो। सो हीअ जेका सूरत हाल कीअं आहे, ऐं गॾोगॾु अब्बास इराक़ची साहब जो इहो बयान बि आयो आहे त जॾहिं बि मामला फाइनल थियण वारा हूंदा आहिनि त अमरीका का न का अहिड़ी हरकत कंदो आहे जो ॻाल्हियूं जेके आहिनि सो उहे ख़राबु थी वेंदियूं आहिनि। सो बहरहाल हीअ मुख़्तलिफ़ मामला आहिनि, उन्हनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी, तर्जुनिगार, एंकर पर्सन अब्दुल रज़ाक खटी साहब जेके आहिनि उहे वीडियो लिंक ते असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। खटी साहब, तमामु घणी महिरबानी सर, अवां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो सर हीअ डील नो डील वारियूं जेके ॻाल्हियूं आहिनि उहे हिकु भेरो ॿीहर तेज़ पियूं थियनि? पहिरियों इहे दावाऊं पिया आयूं त बाबा हाणे फाइनल डील थियणु वञे पई, मुआहिदो थियणु वञे पियो, नुक़्ता जेके आहिनि सो उहे तइ थी चुका आहिनि। वरी पोइ राति जेका इहा कशीदगी थी या सलामती कौंसिल वारो जेको मामिलो, सो कीअं था ॾिसो सूरत हाल? वाक़ई ट्रंप साहब जे चीन दौरे खां पहिरियां हीअ मामला हल थी वेंदा? महिरबानी नसीर साहब, अवां जी कुझु नथो चई सघिजे, इन करे त जेका बुनियादी सूरत हाल आहे उहो पाण ॾिसूं था त ही जंग असल में इसराइल शुरू कराई हुई, ठीकु आहे। जी ऐं ज़ाहिर आहे इसराइल इहा जंग को मुख़्तसर वक़्त जे लाइ कोन शुरू कराई। पहिरीं त हिननि खे इहो अंदाज़ो हुयो त जेकॾहिं असां पहिरें ई अटैम्प्ट में उनखे जेकॾहिं हिन जी जेका क़यादत आहे, अस्करी क़यादत, पंहिंजी सियासी क़यादत, मज़हबी क़यादत, उनखे जेकॾहिं ख़तमु करे छॾींदासीं त माण्हू रस्तनि ते निकिरी ईंदा, नतीजे में रिजीम चेंज थी वेंदी ऐं जेके हिन वक़्तु इक़्तदार में आहिनि उहे इक़्तदार खां ॿाहिरि हूंदा, त पोइ उन्हनि खे कुटणु सवलो थींदो। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त हिननि जी सम्झो पे सो सभु शयूं उबतियूं थी चुकियूं आहिनि। सही। ऐं हाणे जेका सूरत हाल आहे, जीअं कल्ह हिकिड़ी रिपोर्ट जेका जारी थी आहे, त CIA रिपोर्ट कयो आहे त हिन जा 75% ज़ख़ीरा मिज़ाइल जा ज़ख़ीरा सलामत आहिनि, ड्रोन सलामत आहिनि, बिल्कुलु। ऐं ईरान अञा ताईं विढ़ण जी पोज़ीशन में आहे। हालांकि ख़ुदि ट्रंप चवंदो रहियो त असां उन्हनि खे ख़तमु करे चुका आहियूं, उहो उन्हनि जी क़यादत जी का ख़बर नथी पवे त कंहिं सां ॻाल्हाइजे, क़यादत पाण में विरायल आहे। यानी बिल्कुलु। उहो इन क़िस्म जो तासुर ॾींदो रहियो आहे त हे पाण में अटकी पिया आहिनि। पर सची ॻाल्हि इहा आहे त जेका सूरत हाल पैदा थी आहे उन मां हिकिड़ी ॻाल्हि त वाज़े थी वई आहे त ईरान जेको रद्द अमल ॾिनो आहे उन इसराइल जे सॼे प्लान खे नाकाम करे छॾियो आहे। सही। हाणे ॿी ॻाल्हि इहा त ही जेका जंग शुरू थी वई आहे, जेकॾहिं बिना नतीजनि जे ख़तमु थिए थी त पोइ ही कहिड़े मुंहं सां इलेक्शन में वेंदा? सही। यानी ट्रंप खे त इहो चयो वियो हो, जेका हिन जी जेके फाइनेंसर आहिनि ट्रंप जा चौतरफ़ जेके प्रो इसराइली आहिनि, ऐं ख़ुदि उनजो पंहिंजो जेको नाठी आहे जेरेड कुशनर, ऐं स्टीव विटकोफ जेको हुनजो मिडल ईस्ट जो आहे एलची, सही। पाकिस्तान में बि उहे ॻाल्हियूं जे लाइ आया हुया। हाणे उहे मूं तव्हांजे प्रोग्रामनि में अॻु में बि चयो त उहे त कतई नथा चाहिनि त इहे ॻाल्हियूं कामयाबु थियनि। बिल्कुलु। हाणे हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे, पाकिस्तान हथल इम्कान कोशिशि कई, पर बुनियादी तौर ते मसइलो इहो आहे त जेको हिन अमरीका खे हिन जंग जे अंदरि खणी आयो आहे उनजो को मूड कोन्हे। उनखे फ़िलहाल इहा जंग
उन वक़्त ताईं घुर्बल आहे जेसि ताईं ईरान या त मुकमल तौर ते ख़तम थी वञे या उनजी जेका रिजीम आहे उहो वरी मारिजी वञे, वरी नई अचे, वरी मारिजी वञे। सो उहे शयूं पूरियूं कोन पियूं थियनि। हाणे हिननि जे लाइ परेशानी इहा थी आहे, इलेक्शन मथां चढ़ी आई आहे, सियासी मामला आहिनि। अमेरिका ज़ाहिर आहे त पाकिस्तान या हिन क़िस्म जो कंट्री कोन्हे, उते सदर जा जेके अख़्तियार आहिनि उनखे फ़िलहाल को चैलेंज करण वारो बि कोन्हे, पर मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उनजी असीं जेका रेज़िस्टेंस ॾिसूं था, मज़ाहिमत आहे उहा नज़र अचे थी। अपोज़िशन ताक़तवर थी आहे, अदालतनि ट्रंप जे फ़ैसिला जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ फ़ैसिला ॾिना आहिनि। ख़ुदि नेतनयाहू सां प्रॉब्लम आहे, पर नेतनयाहू खे यानी दुनिया पहिरियों दफ़ो असां ॾिसूं था त हिकिड़े अहिड़े जंगल जे कानून ॾांहुं शिफ्ट थी आहे जिते इसराइल खे केरु कुझु नथो चवे। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त जेकॾहिं पाण नंढो मिसाल वठूं, हे जेको बोर्ड ऑफ पीस हिननि ठाहियो गज़ा लाइ, यानी ट्रंप हुनजो चेयरमैन हूंदो ऐं ट्रंप सदारत ते न हूंदो तॾहिं बि चेयरमैन हूंदो ऐं अक़वाम मुतहदा हुनखे लेजिटिमाइज़ कयो। यानी बिल्कुलु हिकिड़ो रियल एस्टेट टाइकून्स जो हिकिड़ो अहिड़ो क्लब जेको गज़ा खे तामीर कंदो उनखे लेजिटिमाइज़ करे थो अक़वाम मुतहदा। त बुनियादी तौर ते जंगल जो कानून आहे, नेतनयाहू खे फ़िलहाल केरु छेड़ण वारो कोन्हे। ऐं हिन जंग जे हवाले सां मूं ॿ ॾींहं अॻु में बि इहा ॻाल्हि लिखी हुई त जेतोणीकि इहे सभु ॻाल्हियूं थियनि पियूं, पर जेको माण्हू हिन जंग जे अंदरि गेले आयो आहे ऐं ट्रंप जे घेरे में आहे, जेका लॉबी आहे हुनजे में, सो ही जंग बंदि थींदे मूंखे नज़र कोन थी अचे। हालांकि जंहिं ॾींहुं ट्रंप प्रोजेक्ट जेको फ्रीडम आहे जी उन आर्जी तौर ते रोकियो ऐं सऊदी अरब जे चवण ते, पर पाण अॼु राति ॾिठोसीं जेका सूरताल पैदा थी आहे। हाणे नई जेका सूरताल पैदा थिए पई उहा इहा आहे त पहिरियों दफ़ो सऊदी अरब बाक़ाइदा अमेरिका खे चयो आहे त तव्हां हाणे महिरबानी करे हिन मामले में हितां असांजे पासां बि घटि में घटि हमला न कयो ईरान ते। सही सरहदू इस्तेमालु जी ॿी जेका सूरताल आहे घणी मुंझियल आहे ऐं मूंखे लॻे ईअं थो त ट्रंप कुझु बि करे सघे थो ऐं सची ॻाल्हि इहा आहे त को बि वॾो एडवेंचर करे सघे थो। इन करे त तव्हांखे यादि हूंदो त 1945 में अमेरिका जापान जापान ते जेको हमिलो कयो हो, सही उहो बि इन करे कयो त हुन वटि ॿियो कुझु बि कोन हुयो सवाइ हिन जे। ज़ाहिर आहे जापानी जेके आहिनि सो मंगोलनि सां विढ़िया, ॿियनि सां विढ़िया आहिनि, उनजी हिकिड़ी वॾी रिच तारीख़ रही आहे। सो ईरान वारो मामिलो मूंखे ईअं नज़र अचे थो, छो त हिन सॼी तारीख़ में 75-80 सालनि जी तारीख़ में पाण ॾिसूं था अमेरिका जी आलमगीर ताक़त थियो सही त उनमें इन क़िस्म जो कंहिं बि उनखे चैलेंज कोन कयो आहे। यानी हुन पहिरियों दफ़ो आबनाए हुरमुज़ खे एटम बम खां वधीक ताक़तवर तरीक़े सां इस्तेमालु कयो आहे। ईरान यानी सॼी दुनिया जी मईशत जेका आहे उन ते जेको हुनजो कंट्रोल आहे, तेल बि हाणे जेकॾहिं 1600 ऑयल टैंकर उते बीठल आहिनि ऐं पाण ॾिसूं था जेका सूरताल पैदा थी आहे, हाणे त इहा सूरताल थी आहे जेके पाण माण्हू आहियूं, यानी पाण ईअं न आहे त को सफ़ा वियल आहियूं, सही महिरबानी आहे, त उनजे बावजूदि ज़िंदगी गुज़ारणु ॾुखी थी वई आहे। ईअं ई आहे पर हिन सॼी सूरताल में ही पाकिस्तान जो मसइलो आहे। हालांकि उनजी कोई एॾी वॾी डिपेंडेंसी कोन्हे, पर उनजे बावजूदि जेकॾहिं आहे बि सही त उतां असांजा शिप अची था वञनि बिल्कुलु ईरान जे करे। बिल्कुलु हाणे पर आलमी मार्केट में जेकॾहिं तेल महांगो आहे, वरी जेकॾहिं तव्हां कैलकुलेशन कयो त अमेरिका स्टॉक मार्केट जे अंदरि 20% जेके अरबपति आहिनि अमेरिका जा, उन्हनि जा 80% शेयर आहिनि सही स्टॉक मार्केट। ट्रंप बयान ॾिए थो, तेल जूं क़ीमतूं किरी थियूं पवनि, वरी ट्रंप बयान ॾिए थो त तेल जूं क़ीमतूं अप थी थियूं ईअं ई आहे वञनि। बिल्कुलु यानी इहे 80% जेके अरबपति आहिनि फ़ाइदो त उन्हनि खे थो थिए। सही सो ही गेम बुनियादी तौर ते इन जी हले पई। ही अमेरिका जी तारीख़ में पहिरियों पहिरियों असां ॾिठो आहे जो को सदर जेको आहे पंहिंजी हेॾी वॾी आलमी कुवत जी जेका पावर आहे उनखे पंहिंजी ज़ात लाइ, पंहिंजे कारोबार लाइ, पंहिंजे दोस्तनि लाइ, जिन उन ते पैसा ख़र्च कया उन्हनि जे मुफ़ादनि जे लाइ इस्तेमालु पियो करे ऐं 8 अरब माण्हू डायरेक्ट इनडायरेक्ट लोड़ीनि था। सो ईरान, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त ईरान सां गॾु चाइना बीठो आहे, ईरान सां गॾु रूस बि बीठो आहे।
सो इहे कतई हुनखे किरण कोन ॾींदा। ऐं ट्रम्प जे लाइ असल में हाणे मामिलो इहो थी वियो आहे जीअं चवंदा आहिनि पाण वटि नांग जे मुंहं में जेकॾहिं विछी हली वञे, सही जेकॾहिं हुनखे गिर पाए त मरे, जेकॾहिं होगा थिए त अंधो थिए। हिन सां हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे। जेकॾहिं ईरान जंग में हू चई चुको आहे त असां फतेह करे चुका आहियूं, सही ऑपरेशन एपिक ख़तम बि थी वियो, सभु शयूं थियूं आहिनि, हाणे उहो निकिरे की बुनियादी तौर ते मसइलो इहो आहे। सही जेकॾहिं उनखे रिलीफ ॾिए थो, अरबें डॉलर उनजा रिलीज़ थियनि था, त ईरान त ज़ाहिर आहे त हिन वेस्ट एशिया में वधीक ताक़तवर थी उभरंदो। जेकॾहिं जापान पंहिंजे हिक ई नसल में 30-40 सालनि में दुनिया जो वॾो इंडस्ट्रियल कंट्री थी सघे थो, तरक़ी याफ़्ता थी सघे थो एटम बम खां पोइ, त इहा कुवत ईरान जे अंदरि बि आहे, इहा सलाहियत आहे। सही सो ही चाहींदा कोन। सो ही ताक़तूं बुनियादी तौर ते टुटण वञनि पयूं। ऐं जेको पेट्रो डॉलर आहे उनखे धक लॻणु शुरू थियो आहे। ऐं जंहिं ॾींहुं इन जे ब्रिक्स ऑलरेडी इन जे अंदरि सोचे पियो। सो दुनिया इंतज़ार में आहे। अमेरिका जा जंगी ॾोह एतिरा आहिनि, मुंहिंजो ख़्यालु आहे शायदि 1.5-2 करोड़ माण्हू हो दुनिया जा क़तल करे चुको आहे सही उनजी पॉलिसी। सो गुनाह जी लिस्ट तमामु वॾी आहे, तमामु वॾी आहे। पर दुनिया जे 70 मुल्कनि में उनजा हिमायती माण्हू वेठल आहिनि, हुक्मरान वेठल आहिनि, रिजीम वेठल आहिनि, जंहिंजे करे मसइलो थिए थो। पर मूंखे लॻे थो त कैपिटलिज़म जेको आहे उहो नई शक्ल त ज़रूरु वठंदो। ईअं त कोन्हे को ख़तमु थिए या दुनिया में को वॾी तहरीक हली पवे ऐं ही सरमाएदारी जो जेको घटि आहे उन मां को तौक मां जान छुटे। पर फ़िलहाल अहिड़ी सूरत हाल नज़र कोन थी अचे। हा, इहो ज़रूरु थींदो, अमेरिका कमज़ोर थींदो ऐं ख़ितो जेको आहे, जेको पाण चऊं त यूनिपोलर हुयो, उहो मल्टीपोलर में तब्दील थींदो। इहा सूरत हाल थी। सही। अच्छा सर, जीअं अवां ख़दशो ॾेखारियो पिया त वाक़ई ट्रम्प त अहिड़ो माण्हू आहे कुझु बि करे सघे थो, ऐं विच में जॾहिं जंग हली पई तॾहिं चवनि पिया या इहे ख़बरूं आयूं त महदूद पैमाने ते एटमी सलाहीअ जो इस्तेमालु, ॿियो घणो कुझु। त अॼु जे दौर में जॾहिं पाण वरी सोचूं था त हू जेको 45 में उन्हनि कारनामो कयो, अॼु ॾींहं ताईं दुनिया त उन्हनि ते थू थू बि कंदी आहे, पाण कॾहिं कॾहिं शर्मसार बि थींदा आहिनि अमेरिकन। पर अॼु जे दौर में अहिड़ो को तजुर्बो या जीअं हाणे पाण ॿुधाए त CIA जी रिपोर्ट आहे त उन्हनि जा अञा 70% त ज़ख़ीरा हथियारनि जा ईरान जा मौजूदु आहिनि। ट्रम्प साहिबु चयो त उहो 17-18% वञी रहिया आहिनि। ट्रम्प त सभु कुझु ख़तमु करे चुको पहिरें ॾींहं खां। त पोइ छा थींदो? वाक़ई तकरार वधंदो या इहे ॻाल्हियूं त हाणे डील फाइनल पई थिए, 14 ऐं 15 मई खां पहिरें मामला हल थी वेंदा? छा पियो थिए? मतिलबु जेको बुनियादी सवाल वरी बि उहो ई आहे। अमेरिका जी तारीख़ में मूंखे जेसिताईं यादि पवे थो त ट्रूमैन हुयो प्रेसिडेंट जॾहिं जी जापान ते एटम बम किराए वियो। ईअं ई आहे बिल्कुलु। ऐं मूं हिकु ॾींहुं हिकु दफ़ो हिन ते सर्च पे कयो, सॼी सूरत हाल रिसर्च हुई। यानी जंहिं जहाज़ हलायो पे, जंहिं किरायो हो या जेके स्टाफ हुयो जहाज़ जो, उन सॼी ज़िंदगी इन ते कॾहिं उनखे मलामत कोन थी, नदामत कोन थी त असां हेॾो वॾो जेको शहर हुया उनखे बाहि में तब्दील करे छॾियो ऐं एटम बम हलायो। पर उन्हनि खे फ़ख्रु हुयो। ट्रूमैन कॾहिं ग़लती जो अहसासु कोन थियो। अफ़गानिस्तान में जेको कुझु हिननि कयो, जेको कुझु इराक में कयो, जेको कुझु लिबिया में कयो, जेको कुझु वियतनाम में कयो, जेको कुझु क्यूबा में पर सर कयो, जेको दुनिया में वेनेज़ुएला में कयो, यानी रदेमल आयो। बुनियादी तौर ते ताक़त जेका आहे उनजी पंहिंजी हिकिड़ी अख़लाक़ियात थींदी आहे। इहे सभु ॻाल्हियूं असांजे लाइ आहिनि त को माण्हू कंहिंखे क़तल करे विझे त नदामत थिए। हे जेके इन क़िस्म जूं ज़ालिम क़िस्म जूं जेके रियासतूं सदाईं तारीख़ में इहे रहियूं। पर छाकाणि त हीउ सॼो मुल्क आहे, दुनिया जी सभिनी खां वॾा इदारा उन वटि आहिनि ऐं उन कोशिशि कई हिन जल्द एॾे वॾे अरसे में उन सभु शयूं ठाहियूं बि आहिनि। हाणे इहा अख़लाक़ियात जेका जंग जी इन जी पंहिंजी मईशत आहे बुनियादी तौर ते। वार अरबपतियुनि जो हिकिड़ो गठजोड़ आहे, सॼी दुनिया ते कंट्रोल कनि था, जंगियूं कनि था, हथियार खपाइनि था ऐं कार्टल आहिनि, यानी मंशात जा पंहिंजा सभु धंधा कनि था। अफ़गानिस्तान ते जॾहिं हिननि कंट्रोल कयो, इहे शयूं रिपोर्ट ते आहिनि त हितां सॼी हेरोइन हिननि जा कार्टल खणी सही दुनिया में सेल कंदा हुया, हुन मां पैसा कमाईंदा हुया। सो सो इहे जेके जंगियूं आहिनि, इन्हनि मां जान उन वक़्त ताईं नथी छुटे जेसि ताईं सूरत हाल को ॿी थिए। चाइना, रशिया या जेके ॿियूं कुवतूं आहिनि, उहे इंतिहाई ख़ामोशी सां पंहिंजो कमु कनि पियूं। ऐं हाणे जॾहिं उन्हनि खे अंदाज़ो थी वियो आहे त ट्रम्प जी सूरत में उन्हनि खे हिकिड़ो अहिड़ो माण्हू मिली वियो आहे
जेको हुननि जी एजेंडा जेकॾहिं 20 सालनि में पूरी थिए हा उहो हुननि खे 2 सालनि में करे ॾींदो। सही हाणे आउं तव्हांखे हिकिड़ो ॿी नई ॻाल्हि ॿुधायां जेका मुंहिंजे लाइ हैरान कुन हुई त प्रोफेसर जिंग आहे जो कैनेडियन चाइनीज़ आहे, टोरंटो में रहे थो ऐं उनजी इहा मशहूरु प्रिडिक्शन हुई त ट्रम्प कामयाबु थींदो, ट्रम्प ईरान सां जंग कंदो, अमेरिका उन में नाकाम थींदो ऐं सही उनजूं इहे टई प्रिडिक्शन दुरुस्त यानी दुरुस्त साबित थियूं। सही हाणे मुंहिंजो हिकिड़ो मूं इंटरव्यू ॾिठो पियो उन में उन हिकिड़ी इंतिहाई हैरान कुन इंकशाफ कया आहिनि। उहो चवे थो त 2045 ताईं यानी 20 सालनि में 19-20 सालनि में अमेरिका जेको सुपर पावर आहे इहा ताक़त शिफ्ट थी वेंदी इसराइल ॾांहुं। सही यानी इहो एॾो वॾो इंकशाफ आहे जंहिंजे लाइ फ़िलहाल त कुझु नथो चई सघिजे, पर छाकाणि त हुनजी जेका कैलकुलेशन आहे दुनिया जे हवाले सां, आलमगीर सियासत जे हवाले सां, त उनजो सबबु इहो आहे त ही सॼी अमेरिका ते जेका ख़ारजा पॉलिसी आहे उन ते सॼो कंट्रोल इसराइल जो आहे ऐं हाणे अमेरिकन खे इहा ॻाल्हि रियलाइज़ थी आहे त असांजे हथ में त कुझु बि न आहे, सही जेको इसराइल चाहे थो ईअं थिए पियो ऐं ईअं ई थिए पियो। जेकॾहिं हिन जंग जे अंदरि अमेरिका कमज़ोर थियो ऐं इसराइल पंहिंजो एजेंडा जेको आहे ग्रेटर इसराइल वारो सही उन में कामयाबु थी थो वञे त उन ग्रेटर इसराइल में बुनियादी तौर ते रुगो इसराइल जूं सरहदूं इन लबनान जा फ़लस्तीन बाक़ी कब्ज़े ते कोन थींदियूं, इहो सऊदी अरब जा सऊदी कुझु अरब हिसा वेंदा, तुर्की जो कुझु हिसो वेंदो, तव्हांजा ॿिया मुल्क जा इवन मिस्र जा वेंदा, दरियाए नाइल खां पंहिंजो दजला ताईं। जेकॾहिं इन क़िस्म जी हिननि जी ख़्वाहिश आहे, अमेरिका बि हुनखे ऑन करे थो। अमेरिका इब्राहिम अकाड़ जी बि ॻाल्हि करे थो, हाणे आइज़िक अकाड़ जी बि ॻाल्हि थी आहे जंहिंमें पाणी जा ज़ख़ीरा उनखे कंट्रोल करणा आहिनि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ते। सो ही प्लान इहो पिया कनि त सॼी दुनिया मां जेकॾहिं ख़ोराक आहे त उन ते कंट्रोल कजे, उनखे वसीला वापसि इसराइल में खणी अचिजे, उन में कुझु शयूं मिक्स कजनि वरी दुनिया खे ॾिजनि, छाकाणि त ट्रम्प वाहिद दुनिया जी तारीख़ जो पहिरियों माण्हू आहे जो सॼी दुनिया जा साइंसदान, माहौली साइंसदान चवनि था त ही ज़मीन जेका आहे 2050 ताईं रहण जे क़ाबिल कोन रहंदी, तंहिंजे करे फासिल फ्यूल जी जी जेका इस्तेमालु आहे उनखे घटायो, सोलर एनर्जी ते वञो। पर ही जवान जो पुटु चवे थो ते साइंसदान सभु कूड़ था ॻाल्हाइनि ऐं हिन अमेरिका में कोयले जे इस्तेमाल ते पाबंदी ख़तमु करे छॾी, सही फासिल फ्यूल जा ठेका ॾियण शुरू कया, यानी कॉन्ट्रैक्ट ॾिना आहिनि त तेल कढो, सॼी सूरत हाल आहे। सो ही ज़मीन बुनियादी तौर ते हिन जो बर्बादी जो जेकॾहिं को वॾो कारण ऑलरेडी अॻु में दुनिया थी चुकी आहे, सही पर ही उन ते वधीक जेको आहे सो तेल जेको आहे सो विझी ही रहियो छॾे थो। सो हाणे सूरत हाल इहा आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे त पाण वारी जनरेशन जेका आहे उहो छा ॾिसंदी कुझु नथो चई सघिजे। हा जी कुझु शयूं ओचितियूं थी वेंदियूं आहिनि माण्हुनि जी ज़िंदगी में, दुनिया जी हालतुनि में। कोविड अची वियो, ईरान जेको रद्द अमल ॾिनो उहो सही घणो सॼी दुनिया जे लाइ हैरान कोन्हो, अमेरिका में कुझु थी सघे थो। सो इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते आहिनि, तंहिंजे करे इहा गुंजाइश रखणी पवंदी। बाक़ी सची ॻाल्हि इहा आहे त बाक़ी जेसि ताईं ईरान रिज़िस्ट करे थो त ज़ाती तौर ते आउं त इहा ॻाल्हि सम्झां थो त असांजी खल बची पई आहे। सची ॻाल्हि त इहा आहे, सही छाकाणि त जेकॾहिं ईरान जेकॾहिं किरी पियो या रिजीम किरी पई त अल्टीमेटली अरब नुक़सान कंट्रीज़ जो नुक़सान, पर पाकिस्तान जो घणो नुक़सानु थींदो। ठीकु ठीकु खटी साहब तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नज़ीर अब्दुल रज़ाक खट्टी साहब जो तजुर्बो अव्हां जे साम्हूं आहे ऐं उहा ई त डोनाल्ड ट्रम्प अहिड़ी शख़्सियत जंहिं मां का बि तवक़ा करे सघे थी, हू कुझु बि करे सघे थो। सो का फाइनल डील बि थी सघे थी या सूरत हाल बहितर ख़राब बि थी सघे थी, जेको ॻाल्हियुनि जो तत्व हुयो। हिते वक़्तु थियो पियो मुख़्तसिर ब्रेक जो, ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं, हिन मामले ते पाण अञा वधीक तफ़सीली तौर ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकिड़ो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार। ईरान अमेरिका जंग खां पोइ वारी जेका सूरत हाल आहे उहा कहिड़ो रुख़ अख़्तियार कंदी, उन ते ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं।
उनखे वधीक सम्झण जी कोशिशि कंदासीं। सीनियर तर्जनिगार आहिनि अब्दुल्ला गुल साहब, जेके नेशनल तोड़े इंटरनेशनल इशूज़ ते ॾाढो सुठो ॻाल्हाइनि था, लिखनि था। उन्हनि खां वधीक पाण ई सूरतहाल सम्झण जी कोशिशि कंदासीं। अब्दुल्ला गुल साहब, अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम अस्सलाम। जी बहुत शुक्रिया सर, आपने हमारे लिए वक्त निकाला। सर, किस तरह देख रहे हैं ईरान अमेरिका जंग की सूरत हाल? एक तरफ हम देख रहे हैं कि सीज़ फायर भी है, 2 दिन पहले तक, बल्कि कल तक ये खबरें भी आ रही थी कि कोई फाइनल मुआहदा होने जा रहा है। फिर जो रात हमने देखा हुआ, एक दूसरे पर हमले भी किए गए। तो क्या मंजर आपको आने वाले दिनों में नज़र आ रहा है? कोई फाइनल मुआहदा होने जा रहा है या सूरत हाल मज़ीद ख़राब भी हो सकती है सर? देखें, जहाँ बात आती है कि जी मामलात कोई बेहतरी की तरफ जा रहे हैं, कोई खुशअस्लूबी से तय पा रहे हैं। अभी उनका एक जहाज जो पकड़ लिया था, अमेरिका ने अगवा कर लिया था क्रू मेंबरान समेत ईरान का, वो अचानक पाकिस्तान के हवाले किया गया और ईरान की जानिब से ये शर्त आयद की गई थी कि जब तक कि आप ये काम नहीं करेंगे, ईरान मजीद मुज़ाकरात के अंदर इंटरेस्ट नहीं लेगा। इससे साबित होता है कि ईरान की बात को जो है वो वैल्यू दी गई और उनको जो है वो मौका दिया गया। और ये पाकिस्तान के हवाले करने का मकसद ये था कि पाकिस्तान इसके अंदर एक मेजर प्लेयर है और पाकिस्तान ही के जरिए मामलात को वो आगे बढ़ाना चाह रहे हैं। ये एक अच्छी बात थी। नतीजा ये निकला कि अल्हम्दुलिल्लाह हमने देखा कि वो जहाज भी हुआ और फिर साथ ही साथ हमने जो अमेरिका के जहाज थे वो भी आबनाए होर्मुज से गुजरते देखे, जो इस बात की गमाजी करते हैं कि ईरान का जो स्टांस था, जो पहले आबनाए होर्मुज में से वो किसी को परिंदे को भी पर मारने की इजाजत नहीं दे रहे थे, उन्होंने वहां अमेरिकी जहाज गुजार दिए। जब ये सारी चीजें देखी तो इसराइल को तकलीफ शुरू हो गई, भारत को तकलीफ शुरू हो गई और उन्होंने जो है वो नए हरबे इख्तियार किए और कुछ वारदातें की जिससे ईरान को आइसोलेट करने में या ईरान के ऊपर इल्जाम लगाने के अंदर उन्होंने अपनी हद्दुल इम्कान कोशिश की, जो कि मेरे ख्याल में ईरान ने डिनाई भी किया कई जगह के ऊपर और कहा कि ये हमले हमने नहीं किए। इससे पहले भी हम देख चुके हैं कि जब मामलात खराबी की तरफ गए और तब भी ईरान ने जब जंग हो रही थी तो उसमें भी तुर्किया के ऊपर हमला जो था, इसी तरीके से दीगर कुछ ममालिक के ऊपर वहाँ जो है वो हमले हुए जिसको ईरान ने डिनाई किया और बाद में उन ममालिक की जानिब से भी आया कि हमें इसराइल और भारत के जासूस मिले हैं। सही। ये इसराइल और भारत के जासूस यहाँ क्या कर रहे हैं? इसराइल को समझ आता है कि भारत क्या कर रहा है वहाँ। ये है वो बात जिसको मेरे ख्याल में समझना बड़ा जरूरी है और हम इस नतीजे के ऊपर पहुंचते हैं कि ये कोशिश ये है कि इसराइल और भारत दोनों को ये इल्म है कि उनकी ताकत जो है वो सिर्फ और सिर्फ अमेरिका की वजह से है और अगर अमेरिका वहां से निकल गया तो वो तन्हाई का शिकार हो जाएंगे और अगर वो तन्हाई का शिकार हो गए और अमेरिका ने इस खित्ते में दोबारा कदम ना रखा तो फिर उनकी एग्जिस्टेंस को एक मेरे ख्याल में खतरा और चैलेंज जो है वो आ जाएगा। इसलिए ये जो अब सूरत हाल बन रही है उसके अंदर एक बात बड़ी वजाहत से नजर आ रही है कि ये दोनों ममालिक जो हैं ये एक इंतहाई तशवीशनाक पोजीशन के अंदर मौजूद हैं। इनकी डिप्लोमेटिक आइसोलेशन भी हो गई। इसराइल जो यूरोप की आंख का तारा था एक जमाने में, आज वहाँ ये बात की जा रही है कि यूरोप जो है उसने कहा है कि एज एसोसिएट मेंबर यूरोपियन यूनियन का इसराइल को वहां से हटा दिया जाए। ये बातें फिर जो इटली और स्पेन की जानिब से आ रही हैं ये इसराइल के लिए बहुत ज़्यादा मेरे ख्याल में मुश्किलात में इजाफा कर रही हैं। तो बहरहाल मैं ये समझता हूँ कि इस सब के बावजूद मुआहदा जो है वो बहुत करीब नज़र आ रहा है और मुझे लग रहा है क्योंकि जितना जितना मुआहदा करीब आएगा तू इस किस्म की वारदातों में इजाफा देखा जा सकता है, ताकि वो ये चाहेंगे कि ये किसी वक्त भी जंग भड़क जाए और जब जैसे ये जंग भड़केगी तो वो दोनों मुल्क जो हैं जो कि एक आसेब बेल की तरह जो हैं वो लोगों के ऊपर हावी हो रहे हैं और अपने मज़मूम मकासद को अमली जामा पहनाना चाहते हैं, वो इस बात के लिए हद्दुल इम्कान कोशिश करेंगे। लेकिन हम दुनिया भी चौकन्ना है, हम भी चौकन्ने हैं और मेरे ख्याल में ईरान और अमेरिका को भी इसका इदराक बखूबी है। सही।
تو سر آپ کو لگتا ہے کہ یہ سازشیں بھی ہو رہی ہیں، ان سازشوں کے باوجود ایک حتمی ڈیل ایران اور امریکہ کے درمیان ہونے جا رہی ہے جس کے بعد یہ ساری جو جنگ ہے وہ ختم ہو جائے گی؟ جی بالکل، میں سمجھتا ہوں کہ بالکل یہ کیونکہ دیکھیں جنگ کا نتیجہ 40 دن جنگ کا نتیجہ مذاکرات کے اوپر آ کے ٹھہرا. صحیح. اب مزید 40 دن جنگ کر لیں، اس کے بعد کیا نتیجہ نکلے گا؟ کیا ایران کو ختم کر دیں گے تو ایران نہیں ختم ہوگا؟ کیا ایران امریکہ کو مار ڈالے گا یا اسرائیل کو برباد کر دے گا تو وہ بھی نہیں ہوگا. اس سے بڑا وضاحت سے نظر آ رہا ہے کہ اس جنگ کو تو مذاکرات کی ٹیبل پہ ہی لانا پڑے گا اور مذاکرات بھی اسلام آباد سے ہی انیشیٹ ہوں گے. جیسے میں نے ابھی آپ سے کہا کہ وہ جو ایک جہاز چھوڑا وہ جہاز امریکہ نے پاکستان کے حوالے کیوں کیا؟ بات تو یہ ہے. اس سے واضح نظر آ رہا ہے کہ امریکہ چاہتا ہے کہ پوری دنیا میں، کیونکہ یہ سب کو انیشیٹ کس نے کیا؟ وہ بھی پاکستان نے کیا. ورنہ تو یونائٹڈ نیشن کے 193 ملک خاموشی سے بیٹھے ہوئے تھے نا. یہ ایک پاکستان ہی تھا جس نے یہ سوچا کہ جناب ہم جو ہے وہ امریکہ کو بھی بتائیں گے کہ آپ غلط کر رہے ہیں، ہم جو ہے وہ ایران کو بھی جو ہے وہ بتائیں گے کہ وہ بھی اپنے غصے کو جو ہے اور اپنی سوچ اور فکر کو سمجھے اور آگے معاملات کو بڑھانے سے گریز کرے. تو یہ تو میرے خیال میں پاکستان کا ایک کردار تھا اور اس کو تو دنیا ایکنالج کر رہی ہے. بالکل. میں سمجھتا ہوں کہ مذاکرات ہوں گے، بہت جلد ہوں گے، اور اگر صدر شی جن پنگ سے ملنے سے پہلے ہو جائیں تو اس میں امریکہ کا زیادہ فائدہ ہوگا. اور شاید یہ بات امریکہ کو بھی اچھی طریقے سے علم ہے. یہی وجہ ہے کہ کل رات یہ جو ناچاکی سامنے آئی ہے اس کے پیچھے وجہ یہی ہے کہ یہ مذاکرات اپنے کسی منطقی انجام تک پہنچنے کی پوری کوشش کر رہے ہیں. بالکل سر. پاکستان کے کردار کے حوالے سے تو دنیا مان رہی ہے. کل ہم نے دیکھا کہ امریکی ایوان نمائندگان میں قرارداد بھی پیش کی گئی، پاکستان کی بہت زیادہ تعریف بھی کی گئی اس میں. تو اوورآل پاکستان کا جو کردار ابھر کر آیا ہے تھوڑا ہم اس پر بھی اگر بات کریں. 7 مئی جیسے بھارت والا جو کچھ سین ہوا مورکہ حق کے بعد، جو اب پاکستان کی حیثیت پہلے بھی تھی اب اور زیادہ بڑھ چکی ہے دنیا کے سامنے. تو اس سے آپ کو کیا لگتا ہے کہ ایز اے نیشن کتنا فائدہ ہوا ہے ہمیں، یا آنے والے دنوں میں کیا کیا فائدے ہو سکتے ہیں؟ دیکھیں میرا خیال ہے کہ جب پاکستان بھارت کی جنگ ہوئی تو اس کے بعد دنیا کی نگاہیں پاکستان کی عسکری صلاحیت کی طرف مرکوز ہو کے رہ گئیں. انہوں نے یہ دیکھ لیا کہ جو بھارت ان کو سبق پڑھا رہا تھا وہ تو جھوٹ کے اوپر اور فریب کے اوپر مبنی تھا، اور حقیقت اس سے برعکس ہے. اس لیے اب دنیا نے جو دیکھنا شروع کیا وہ پاکستان کو ایک منفرد نگاہ سے دیکھنا شروع کیا، آزادانہ رائے سے سوچنا شروع کیا. یہی وجہ تھی کہ پاکستان کا کردار ابھر کے سامنے آیا عسکری سطح کے اوپر. لیکن پھر اللہ تعالیٰ نے شاید یہ ایک پاکستان کو کردار ادا کرنا تھا سفارتی سطح کا. اس کے بعد ہم نے دیکھا کہ وہ سفارتی سطح کا کردار ہمارے سامنے آیا اور پوری دنیا نے دیکھا. ایک تیسری عالمی جنگ جو کہ بالکل میرے خیال میں تیار کھڑی تھی اس کو پاکستان نے فی الحال تو ٹال دیا ہے، اور یہ لگتا یہی ہے کہ یہ چلی رہے گی. however یہ ایک سفارتی سطح پہ کردار تھا. پاکستان نے کردار تو ادا کیا نا. پاکستان کی کامیابی ناکامیابی اس سے نہیں ہے کہ مذاکرات ہوتے ہیں نہیں ہوتے، جنگ ہوتی ہے نہیں ہوتی، لیکن فی الحال پاکستان نے شیش فائر کرایا. یہ کام تو کبھی سپر پاوریں کیا کرتی تھیں. تو سر جسے میں سمجھنا چاہ رہا ہوں تو آنے والے دنوں میں پاکستان کا کردار کیا دیکھ رہے ہیں؟ خاص طور پر مڈل ایسٹ کی اگر بات کریں، سعودی عرب سے دفاعی معاہدہ ہو چکا ہے، قطر کے حوالے سے باتیں چل رہی ہیں، تو جو آنے والے دنوں میں کیا دیکھ رہے ہیں منظرنامہ پاکستان کا؟ جی دیکھیں میں اسی پہ آ رہا تھا آپ نے وہ بات درمیان میں یہی کہہ رہا تھا کہ جب یہ سفارتی اور عسکری کردار دنیا نے دیکھا تو اس کے بعد ایک نیا کردار پاکستان کے لیے ہے اور وہ معاشی استحکام کا کردار ہے. معاشی استحکام کے کچھ طریقے ہیں. پہلی یہ کہ جب آپ کسی ملک کے ساتھ دفاعی اور تصدیراتی بنیاد کے اوپر شراکت داری کرتے ہیں تو آپ ایک ہی کشتی کے سوار ہو جاتے ہیں، جس کا مطلب یہ ہے کہ اس ملک کی معیشت آپ کی معیشت کے ساتھ رل مل جاتی ہے، اس کا فائدہ آپ کو ملتا ہے اور اس سے آپ کی معاشی استحکام پیدا ہوتا ہے. ساتھ ہی ساتھ جو ہے اگر ہم مزید ممالک کی بات کر لیں جس کے اندر میری نظر میں 6 ایسے ممالک ہیں جو اس ٹائم پہ پاکستان کے ساتھ دفاعی اور اسٹریٹجک شراکت داری کا معاہدہ
सऊदी अरब के मुआहदे की तर्ज पर करना चाहते हैं। अब आप देख लीजिए कि जिस तरीके से अरब दुनिया से सऊदी अरब ने अपने अड्डे को बात की है, अपनी फजाई हदूद के हवाले से बात की है, कुवैत ने की है, तो एक अमेरिका का किरदार जो है वो सुकड़ता जा रहा है और पाकिस्तान का बढ़ता जा रहा है। और ये जाहिर है ये वो ममालिक हैं जो पाकिस्तान के लिए मेरे ख्याल में एक अच्छा मुआशी इस्तेहकाम लाने में अपना किरदार अदा कर सकते हैं। उनका पैसा है, हमारे पास ताकत है, हमारे पास दिफाई सलाहियत है, उनके पास जो है वो तेल के ज़खायर हैं और पाकिस्तान की इंडस्ट्री को तेल सस्ता चाहिए और ईरान जो है इंशाल्लाह जंग की बंदिश के साथ ही ईरान का तेल और गैस और बिजली पाकिस्तान आना शुरू हो जाएगी। इससे पाकिस्तान की जो मुआशी बदहाली है वो इंशाल्लाह ताला खुशहाली में तब्दील हो जाएगी। यही वो वजूहात हैं जिसकी बुनियाद के ऊपर मैं समझता हूँ कि पाकिस्तान का रोशन मुस्तकबिल है, मजबूत है। हाँ, अब ये है कि हमें सियासत को सारा वक्त नहीं दरमियान में मुदाखलत करने का इख्तियार देना चाहिए। सियासत बहुत खेल ली हमने, सियासत के अंदर इस मुल्क का बड़ा नुकसान कर डाला। हमने कौम को भी तकसीम किया, हमने जो है वो लोगों से झूठ भी बोले, करप्शन भी की, हमने माल पानी भी बनाया और अवाम को लाकानूनियत, नाइंसाफी और बेसरोसामानी के आलम में छोड़ दिया। इसलिए अब शायद मेरे ख्याल में जो एक नया उभरता हुआ पाकिस्तान आलमी मंजरनामे में है उसको मेरे ख्याल में अपनी मईशत के ऊपर तवज्जो देनी पड़ेगी और उसको मशरिक के बजाय मगरिब के बजाय मशरिक की तरफ तवज्जो देनी पड़ेगी और साथ ही साथ उसको ये भी देखना पड़ेगा कि हम जो अब नए दौर के अंदर आ रहे हैं सही। उसके अंदर हमें नए वर्ल्ड ऑर्डर के मुताबिक जो कि नया वर्ल्ड ऑर्डर आ रहा है उसके मुताबिक अगर हम फैसले करेंगे, लाहे अमल बनाएंगे तो कामयाबियां मिलेंगी। अगर पुराने वर्ल्ड ऑर्डर से और मगरबियत से जुड़े रहे तो शायद हम ये चांस गंवा दें। सही। अच्छा सर, जैसे आपने सियासी मामलात का भी जिक्र किया तो पाकिस्तान के अंदर नो डाउट देखा जाए दुनिया लेवल पर तो हमारा जो इमेज बढ़ा है वो सबके सामने, लेकिन मुल्क के अंदर भी तो मसाइल हैं, मुख्तलिफ पार्टियों के दरमियान हैं, हुकूमत और अपोजिशन के मामलात हैं, तो इन पर कितनी फोकस करने की ज़रूरत है और हाउस इन आर्डर होगा तो शायद हम दुनिया के सामने और ज़्यादा बेहतर अंदाज में परफॉर्म कर पाएंगे। कौन से हाउस की बात कर रहे हैं इन ऑर्डर? इन लोगों ने तो डिसऑर्डर बनाया हुआ है ना जी। ये जब आप देख लें जो भी हुकूमत आती है वो उस टाइम पे बड़े उनकी तारीफें होती हैं, उसके बाद जब उनके जाने की बारी होती है उसके बाद फिर आप देखें कि क्या असल हकायक आपके सामने आते हैं। क्या ये हकीकत नहीं है कि अभी मौजूदा सिस्टम में हम कितने कर्जे ले चुके हैं? क्या ये हकीकत नहीं है कि 47% लोग गुर्बत की सतह से नीचे रह रहे हैं? क्या ये हकीकत नहीं है कि इस टाइम पे पेट्रोल जो है वो एक बम की सूरत के ऊपर रोजाना अवाम के सरों के ऊपर बरस रहा है? सही। तो ये तो देखे ना, इस सारे स्टिक एंड कैरेट गेम में स्टिक मिलती है अवाम को और कैरेट मिलती है हुक्मरान को। इसलिए मैं समझता हूँ कि ये निज़ाम बहुत ही फरसूदा हो चुका है, इससे आप जान छुड़ा लें। ये जमहूरियत जो होती है जमहूर के लिए होती है, यहाँ कौन सी जमहूरियत है? ये जो जिसको कहते हैं फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल, क्या ये है? आप इस निज़ाम से अगर जान छुड़ाएं तो दूसरा कौन सा निज़ाम है सर जो आप समझते हैं कि इससे ज़्यादा बेहतर होगा? पाकिस्तान में तो तजर्बे तो बहुत सारे हुए, हम देखते हैं 58 से लेकर जनरल अयूब से लेकर अब तक जो तजर्बे हुए हैं वो भी हमारे सामने हैं। कौन सा फिर बेहतर निज़ाम है आपके ख्याल में? क्या ये जो जमहूरी निज़ाम है दुनिया में कहीं भी कामयाब है? आप ये बताइए, किसी भी जगह पे कामयाब है आपको नजर आया है? कौन सी जगह पे कामयाब है? अगर मैं आपसे सवाल पूछूं, क्या बरतानिया में ये निज़ाम कामयाब है? नहीं। क्या अमेरिका में कामयाब है? किसी और मुल्क में, ऑस्ट्रेलिया में? नहीं। उनका निज़ाम अदालत बड़ा मजबूत है, वरना निज़ाम जमहूरियत तो कब का उनका फातिहा पड़ चुका है। उनका तो असल जो है वो सारा का सारा काम अदालत का है। जहां अदालत होगी, बेहतरीन इंसाफ होगा तो आपकी खुशहाली आएगी। ये पार्टी निज़ाम क्या, बाकी सारी पार्टियां आप मुझे बताएं, मैं भी पार्टी चेयरमैन हूँ, क्या मेरी पार्टी का जो मंशूर है वो पाकिस्तान को खुदा न खास्ता नुकसान पहुंचाने का है? क्या पीपल पार्टी का है? क्या मुस्लिम लीग का है? क्या पीटीआई का है? क्या जमात इस्लामी का? नहीं, किसी का भी नहीं। तो फिर ये पार्टी जो खेल के आप देखें दुनिया में इस टाइम पे, आप मुझे बताएं मिसाली मुल्क कौन सा है? कहीं चीन तो नहीं है। तो चीन में कितने हैं? कौन सा वहां निजाम चल रहा है?
تو یہ آپ کو اب فیصلہ کرنا پڑے گا. پاکستان جب بنایا گیا تھا ایک نئے نظام کی پریکٹس کے لیے بنایا گیا تھا. اگر آپ نے ایسٹ انڈیا کمپنی کا نظام چلانا تھا تو پاکستان نے آزادی کیوں حاصل کی تھی؟ کیوں قائد اعظم نے کہا تھا کہ ہمیں ایک نیا نظام دے دو, مجھے رومال کے برابر پاکستان دے دو, لیکن میں اس کو اسلام کی تجربہ کا بناؤں گا. کیا اسلام میں یہ موجودہ مغربی طرز جمہوریت جو ہے وہ پنپ سکتا ہے؟ دیکھیں نا, بات یہ ہے کہ آپ ایک طرف سود لیتے ہیں, اللہ سے جنگ کرتے ہیں, اور نعوذ باللہ آپ کی خواہش ہوتی ہے کہ آپ شاید اس کے اندر جو ہے وہ فتح پائیں گے. ممکن نہیں ہے. یہ ایک وہ تلخ بات ہے جس کو بہت سارے, میں خود دیکھیں میں ایک جمہوری پارٹی کا لیڈر ہوں, وہی لیکن جی سر ہم سمجھیں تو پھر کیا کون سا نظام ہونا چاہیے جس سے آپ سمجھتے ہیں کہ بہتری آ سکتی ہے؟ عبداللہ گل صاحب آواز آ رہی ہے سر آپ کو؟ جی ابھی آ رہی ہے. جی جی میں یہی سمجھنا چاہ رہا تھا کہ پھر کون سا نظام ہے آپ کے خیال میں جس سے بہتری آ سکتی ہے, پاکستان ترقی کر سکتا ہے؟ حفاظت, کفالت اور عدالت, یہ تین بنیادی اصول ہیں. نظام دنیا میں موجود ہیں, انصاف کا نظام چاہیے, اور اللہ تعالیٰ نے ہمارے لیے قرآن کے اندر بڑی وضاحت سے بتا دیا. قرآن اور سنت کی بالادستی آئین پاکستان کے اندر ہم نے قبول کی ہوئی ہے, اللہ کی حاکمیت کو قبول کیا ہوا ہے, اور اگر جب تک کہ ہم اللہ سے کیا ہوا وعدہ نبھائیں گے نہیں, مشکلات میں اضافہ ہوگا. جمہوریت کی کیا ہسٹری کیا ہے پہلے یہ بتائیں. یہ اپنے آخری میرے خیال میں سطح کے اوپر پہنچ چکی ہے. یہ فار دا پیپل بائی دا پیپل آف دا پیپل نہیں, بلکہ فار دا ایلیٹ بائی دا ایلیٹ آف دا ایلیٹ رہ گئی ہے. آپ مجھے بتائیں کون غریب آدمی آج جو ہے وہ آپ کو MNA نظر آتا ہے؟ کون آپ کو غریب آدمی جو ہے وہ آپ کو, یہ صرف کہنے کی باتیں ہیں. مزدور ڈے منانے سے کیا مزدوروں کا حق مل جاتا ہے؟ یا قانون کی بات دیکھیں نا, جب قانون غریب کا علیحدہ ہو, امیر کا علیحدہ ہو, یہی جمہوریت آپ چلاتے رہیں, لیکن نظام عدل کو تو مضبوط بنائے گا. تو نظام عدل سر ہم نے دیکھا ہے, ہم نے نظریہ ضرورت بھی دیکھا, پھر اب جو بنا ہے ایک دیکھتے ہیں کہ ایک سپریم کورٹ, یہ دوسری آئینی عدالت بن چکی ہے. اس پروسیس میں ہم دیکھ رہے ہیں تو عدالتیں بھی ہماری جو بٹی ہوئی نظر آ رہی ہیں, تو پھر کیسے بہتری آئے گی؟ تو پھر اگر مطلب یہ آپ خود ہی میرے سوال کا جواب دے دیا, پھر بہتری تو پھر عوام لے کے آ جائیں گے کسی دن سڑک کے اوپر, پھر وہ ایسے ہی ہوگا. آپ بتائیں کیا آئینی عدالت بننے سے پاکستان میں جو 28 لاکھ کیسز التوا کا شکار ہیں وہ ٹھیک ہو جائیں گے؟ مطلب جس کو لیے عدالت بنانی چاہیے تھی, ٹوٹل 35-40 کیس نہیں ہیں جو آپ نے ایک آئینی عدالت بنا ڈالی, اور جو لوگ 28 لاکھ کیسز بڑے میں ہیں ان کے اوپر آپ توجہ دینے کے لیے تیار نہیں ہیں. تو پھر تنگ آمد بجنگ آمد ہوتا ہے. یہی ہوتا ہے. جمہوریت کیا ہے؟ جمہور کی آواز. جمہور کی آواز کیا کہہ رہی ہے؟ مہنگائی ختم کرو, بے روزگاری ختم کرو, لا قانونیت ختم کرو, نا انصافی ختم کرو, ہمارے حقوق ہمارے ہاتھ میں رکھو. کرپشن ہوتی ہے, دبا کے ہوتی ہے. پاکستان غریب ملک ہے, غریب ہوتا تو یہ چند لوگوں کی جیبیں اتنی بھر جاتی. تو سر عوام کی تو دیکھو نا ترجمانی لیڈر کرتے ہیں, جیسے آپ ایک پارٹی کے لیڈر ہیں, دوسری جو پارٹیاں ہیں تو وہ تو کہیں پر بھی عوام کی آواز تو نظر, اپوزیشن ہو, ان کا کام ہوتا ہے کہ حکومت کو پریشرائز کرے, پیٹرولیم کے معاملات پر جو بیان ہو یا کوئی تحریک ہو, ایسا تو کوئی ماحول کسی پارٹی کی طرف سے ہمیں نظر نہیں آ رہا کہ جو حکومت کو فورس کرے کہ لوگوں کو ریلیف دو. ہر کوئی اپنی بات کر رہا ہے یہاں پر, تو جو نظر آ رہا ہے تو یہی تو بات ہے. دیکھیں میں تو جوانان پاکستان اپنی پارٹی چلا رہا ہوں. جوانوں کے لیے ہم چاہتے ہیں کہ جوانوں کو مضبوطی دی جائے, جوانوں کو مستقبل کے اندر پاکستان کی قیادت دی جائے, یہی ہم چاہتے ہیں اور ہم یہی کر رہے ہیں انشاءاللہ تعالی الحمدللہ. اور میرا خیال ہے اپنی کوشش جاری رکھنی چاہیے, باقی اللہ کی رضا. آپ سب کتنے سالوں سے کوشش کر رہے ہیں, اور نوجوانوں کا پھر کتنا ساتھ ہے آپ کے ساتھ؟ بہت ہے الحمدللہ, اللہ کا شکر ہے. ہم جو کل تھے وہ آج نہیں ہیں, اور جو آج ہیں وہ کل نہیں ہوں گے انشاءاللہ. آنے والا مستقبل جوانوں کا ہے. یاد رکھیں جین زی راج کرتی ہے. بالکل, یہ میں نہیں کہہ رہا, یہ پوری دنیا دیکھ رہی ہے جین زی کو. تو انشاءاللہ تعالی یہ جین زی آئے گی, راج کرے گی اور بڑا بھرپور کرے گی, اور پاکستان کو اس کے اصلی مقاصد سے جو ہے روشناس کرائے گی انشاءاللہ تعالی. آپ کا بہت بہت شکریہ جی. بہت شکریہ, بہت شکریہ. جی عبداللہ گل صاحب جی ॻाल्हि ॿोल असांजे साम्हूं आहे, उन्हनि जी पार्टी आहे नौजवान पाकिस्तान, उन्हनि जा चेयरमैन आहिनि. पर जेनज़ीज़ जंहिंजो ज़िक्र कनि था, उन्हनि जेनज़ीज़ जन मुल्कनि में इनकलाब बज़ाहिर जंहिंखे इनकलाब जो नालो ॾिनो, ताज़ो मिसाल बांग्लादेश जो आहे. आया त जेनज़ी अॻियां हुआ, जन शेख हसीना वाजिद जी हुकूमत जो तख़्तो हूंदो कयो, उनखां पोइ जेनज़ीज़ केॾांहुं विया. साॻियो वरी असांखे ॾिसे नज़र आयो त ख़ालिदा ज़िया जो जेको पुटु आहे उहो हाणे वज़ीर आज़म थी वेठो आहे. उहो जेनज़ीज़ त किथे नज़र कोन था अचनि. सूरत हाल इहा आहे.
असांजी ॻाल्हि वणे न वणे पर पाड़ेसरी मुल्क आहे, उते खोड़ तजुर्बा थिया। पहिरें पाण ॾिठोसीं 2013 में उते आम आदमी पार्टी ठही, अरविंद केजरीवाल अॻियां आयो ऐं उते जेका 15 सालनि खां CM लॻी वेठी हुई दिल्ली में, उनखे उन्हनि शिकस्त ॾिनी। ताज़ो मिसाल तमिलनाडु जो आहे, साउथ इंडिया में जेको आहे उते थालापति विजय जेको साम्हूं आयो आहे। 2 साल पहिरियां उन पार्टी ठाही ऐं हींअर उहा तमिलनाडु जी सभ खां वॾी पार्टी थी उभरी आहे ऐं 234 जेके टोटल जेके सीटूं आहिनि त उनमें 108 खां वधीक सीटूं उन्हनि जी पार्टी हासिलु कयूं आहिनि। त पाड़ेसरी मुल्कनि में अहिड़े क़िस्म जा मिसाल आहिनि। असां वटि छा कॾहिं ईअं थी सघंदो जेका हिकिड़ी आम पार्टी ठहे उभरे, उनजी क़यादत खे एतिरी मोट मिले। असां वटि जेकॾहिं मोट मिले बि थी त माण्हू, इहो त अलॻि ऐलान ॻाल्हि आहे त बॉक्स में हिकिड़ी पार्टी खे वोट ॾेई था अचनि, नतीजा कुझु ॿी पार्टी जे हक़ में था निकिरनि। जेसि ताईं इहा ॻाल्हि हूंदी त पोइ ज़ाहिर आहे ॾाढो मुश्किल आहे त का सूरत हाल बहितरी न हुजे। सो बहरहाल खोड़ ख़ामियूं सही, बहरहाल असां हिकिड़ा डेमोक्रेट आहियूं, सो असांजी ख़्वाहिश सदाईं इहा हूंदी जमहूरियती मसइलनि जो हल आहे उनखे हलणु ॾिनो वञे, उन्हनि खे मौक़ो ॾिए ऐं माण्हुनि खे पंहिंजा लीडर चूंडण जो मौक़ो हुजणु खपे। नतीजा कंट्रोल न हुजनि त शायदि सूरत हाल पाकिस्तान में बि घणो बहितर थी सघे थी। असांजो अॼु जो प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे, ॾींदा इजाज़त। अल्लाह ने के बाद।